खे लाड़काड़ो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि तरक्याती कमनि बाबति इजलास में कमिश्नर ताहिर सांगी, मेयर अनवर अली लोहर, निसार खोड़ो, जमील सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। डीसी लाड़काणो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे मंसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। मुख़्तलिफ़ कैनालनि ते 17 अप्रैल 17 पुल तामीर कया विया आहिनि। 12 सिहत मर्कज़ नए सिरे ठाहिया विया। ब्रीफिंग में इहो ॼाणायो वियो आहे पीपी चेयरमैन पारां पहिले तक एॾे 194 में तरक्याती कम तेज़ करण जी हिदायत। वीहर ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि तरक्याती कमनि जे हवाले सां लाड़काणे में इजलास थियो आहे। इजलास में कमिश्नर ताहिर सांगी, मेयर अनवर अली लोहर, निसार खोड़ो, जमील सुमरो ऐं ॿिया शरीक। डीसी लाड़काणो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे मंसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। मुख़्तलिफ़ कैनालनि ते 17 पुलूं तामीर कयूं पियूं वञनि, जॾहिं त 12 सिहत मर्कज़ नए सिर ठाहिया विया आहिनि। ब्रीफिंग ॾिनी वई। अवां खे आगाह कंदासीं। मुख़्तलिफ़ कैनालनि ते 17 पुलियूं तामीर कयूं वयूं आहिनि। 12 सिहत मर्कज़ नए सिर ठाहिया विया आहिनि। इहा ब्रीफिंग ॾिनी वई। पीपी चेयरमैन पारां पंहिंजे तक इन 194 में तरक्याती कम तेज़ करण जी पिणु हिदायत कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। रशीद सबो खां अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में लाड़काणे में तरक्याती कमनि जे हवाले सां इजलास थियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी खे लाड़काणे जे डिप्टी कमिश्नर शर्जील नूर चन्ना ज़िले में तरक्याती कमनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी। इजलास में कमिश्नर ताहिर सांगी, मेयर अनवर अली लोहर, पीपी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, एमपीए जमील अहमद सुमरो ऐं एमपीए सोहेल अनवर चाल, एमएनए नज़ीर अहमद बुगियो, एमपीए आदिल उन्नड़ ऐं एमएनए खुर्शीद अहमद जूने जो इजाज़ लिगारी खेर मोहम्मद शेख जेको आहे इजलास में शिरकत कई आहे। मुख़्तलिफ़ ॻोठनि खां लाड़काणे शहर ईंदड़ रस्तनि ते 32 किलोमीटर रोड जी तामीर थी आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे डिप्टी कमिश्नर लाड़काणो अहिड़ी ब्रीफिंग ॾिनी आहे। वधीक उन ब्रीफिंग जेकी बिलावल भुट्टो ज़रदारी खे डिप्टी कमिश्नर ॾिनी आहे उन में इहो चयो वियो आहे त मुख़्तलिफ़ कैनालनि ते 17 नंढा जेका आहे पुल तामीर कया विया आहिनि ऐं इन 194 जे 20 स्कूलनि खे सोलर कयो वियो आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे डिप्टी जेको आहे डीसीपी लाड़काणे जी बि उन ब्रीफिंग ॾिनी आहे ऐं बोर्ड में तबाह थियल सिहत जे 12 सेंटरनि जी नई सिर तामील ठाहियूं आहिनि ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे वधीक डीसीअ ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त इंडस हाईवे ॾांहुं वेंदड़ वगन रोड खे ॿिन्ही तरफ़ कयो वियो आहे। वधीक उन ब्रीफिंग में डिप्टी कमिश्नर बिलावल भुट्टो ज़रदारी खे ॿुधायो आहे त एसएसपी चौंक खां चांडिका पुल ताईं शहर जे मुख्य रोड हयात मोहम्मद खान शेरपाव जे अदावत मुकमल कई वई आहे ऐं चेयरमैन वधीक उन ब्रीफिंग में ॿुधायो आहे त शहर जे 27 मुख़्तलिफ़ हंधनि जे रोडनि जी अदावत ऐं मरमत कई पई वञे ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे पंहिंजे तक 194 में तरक्याती कमनि जे अमल खे तेज़ करण जी पिणु हिदायत कई आहे। जी वॾी महिरबानी रशीद।